नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं त निंडो हाई स्कूल जे बिल्डिंग ख़तरनाक बणिजी वई आहे। शागिर्दनि उस्तादनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में। कुझु महीना अॻु बिल्डिंग जा चापड़ किरण सबबि केतिरा ई शागिर्द सख़्तु ज़ख़्मी पिणु थी पिया हुआ। स्कूल बिल्डिंग जो तामीराती कम न थियण ख़िलाफ़ निंडो हाई स्कूल जे हज़ारनि शागिर्दनि पारां बदीन थरकूल रोड ते एहतजाज रोड ब्लॉक करे शागिर्दनि सख़्तु नारेबाज़ी कई। शागिर्दनि सहर ऐं सरफराज़ शाहजहान ॿियनि जो चवणु आहे त असांजे स्कूल जी छित ख़तम थी वई आहे, जंहिंजे करे छित जा चापर किरण रोज़ जो मामूल बणिजी विया, जंहिं करे केतिरा ई शागिर्द पिणु कुझु महीना अॻु में ज़ख़्मी थिया हुआ, पर हुकूमत हिन ते को बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल बिल्डिंग ठाराई वञे। ॿी सूरत में अॼु अधु स्कूल जा शागिर्द निकिता आहिनि ऐं ॿीहर DC चौक ते सवें शागिर्द स्कूलनि मां निकिरी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणा हणंदा। अलीमो शाहाणी, मीडिया दा H न्यूज़ बदीन।